नाज़रीन अमीरी सिराज टीवी न्यूज़ आनम मला नज़र विझूं था इन महल जी अपडेट ते मलिर खां मुश्ताक गबो जी रिपोर्ट मौजूद मलिर जे इलाके लेबर स्क्वायर में पीपी शहीद भुट्टो ज़िले जी मलिर परां शहीद मीर मुर्तज़ा जी वनी पार्टी चेयरपर्सन गनवा भुट्टो जी 60वीं सालगिरह जी तकरीब मुनक़द कई वई, जंहिंमें पीपी शहीद भुट्टो मलिर जे सदर कामरेड सलीम राजपूत, हबीब गुल हिमायती, बख्शल गोरीलो, आज़ाद गोपांग, मुख्तियार जमानी, मुश्ताक हैदरी, अली गुलाम खासकेली, बाबर जमानी, मुख्तियार हिमादी, ज़ुहैब गोपांग, आरिफ मलिक, हबीब गुल हिमायती ऐं ॿियनि शिरकत करे केक काटियो ऐं खेसि शानदार लफ़्ज़नि जी भेटा पेश कंदे संदसि वॾी उमिरि लाइ दुआऊं घुरियूं वयूं। उन्हीअ मौक़े ते ॻाल्हाईंदे कामरेड सलीम राजपूत, हबीब गुल हिमायती ऐं ॿियनि चयो त शहीद भुट्टे जी नाले ते करप्ट हुकुमराननि सिंध खे खंडरात में तब्दील करण सां गॾोगॾु सिंध जे अवाम खे बुख, बेरोज़गारी ऐं महांगाई जे ॿरंदड़ बाहि में धिके छॾियो आहे। हिननि वधीक चयो त भुट्टे जा वारिस फातिमा ऐं जूनियर ज़ुल्फ़िकार अली भुट्टो आहिनि, जेकी मुल्की अवाम खे करप्ट हुकुमराननि मां छुटकारो ॾियारे सघनि था। हिननि चयो त अवाम खे ज़रदारी, नून लीग ऐं ॿियनि जी ॻंढ जोड़ मां निकिरण लाइ शहीद भुट्टो जे असल वारसनि जा हथ मज़बूत करणा पवंदा। हिननि पेट्रोल, बिजली, आम वीआईपी जी शयुनि जे इज़ाफ़े जी शदीद लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे मुतालबो कयो त अवाम खे फ़ौरी तौर ते रिलीफ फ़राहम कयो वञे।